अस्सलाम वालेकुम नाज़रीन, ख़बर शामिल क्यों था। टंडरो मीर अली खां रिपोर्ट वहीद मल्ला। टंडरो मीर अली जे रहवासियुनि प्रेस क्लब ते एहतजाज कंदे ॿुधायो त महांगाई सबब असांजो गुज़र सफ़र ॾुखियो थी वियो आहे। 500 रुपया डेली जी मज़दूरी मिले थी, जंहिंमां असांजी पूरी नथी थिए। असांजा बच्चा बुख ते ज़िंदगी गुज़ारिन था। सौदे सामान ऐं भाॼियुनि ऐं पेट्रोल जा रेट अर्श ते पुॻा आहिनि। अमीर माण्हू ॾींहों ॾींहुं अमीर थींदो थो वञे ऐं ग़रीब ॾींहों ॾींहुं ग़रीब थींदो थो वञे। असां वज़ीर आला सिंध मुराद अली शाह, वज़ीर आज़म पाकिस्तान इमरान खान के पुरज़ोर अपील था करियूं त असां मज़दूरनि जी मज़दूरी वधाए ऐं महांगाई घटि करे, जीअं असां पंहिंजे बच्चनि जी सुठी ज़िंदगी गुज़ारे सघूं। हेॾो महांगो थी वियो आहे, 500 रुपया मज़दूरी आहे कुल। असां पंहिंजो घर काथों हलायूं? एॾी महांगाई थी आहे त मज़दूरी वधाए या त को सामान सस्तो कयो। इमरान खान वज़ीर आज़म खे अपील था कयूं जेको आहे महांगाई ॾाढी करे जे मज़दूरनि जी दिहाड़ी बि हेठि आहे। हाणे हे वीचारा मज़दूर जेके आहिनि उन्हनि खे दिहाड़ी 500 में हाणे ॿिए हेॾो ॾिसो त रेट किथे पुॻो आहे वञे। आवाम ख़ुदिकुशियूं करण ते मजबूर थिया। असां वज़ीर आज़म खे अपील था कयूं बाबा महांगाई घटि करे महिरबानी करे जेको आहे हिसाब